ख़बर शेयर कंदासीं। इस्लामाबाद में इलेक्शन कमीशन ॿाहिरां पीटीआई कारकुननि एहतजाज कयो आहे। अवां खे ॿुधायूं पिया इमरान ख़ान जे नाअहलीअ खां पोइ इस्लामाबाद में इलेक्शन कमीशन ॿाहिरां पीटीआई कारकुननि एहतजाज कयो आहे। इस्लामाबाद पुलिस ते पीटीआई एमएनए साले मोहम्मद जे गार्ड फायरिंग भी कई आहे। अवां खे ॿुधायूं पिया पुलिस एमएनए ऐं संदसि गार्ड खे हिरासत में वठी छॾियो। पीटीआई जे कारकुननि लाहौर समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में एहतजाज कयो आहे। कराची में भी पीटीआई जा कारकुन रस्तनि ते निकिरी आया आहिनि। अपडेट कयूं पिया अवां खे ख़बर जे हवाले सां। इस्लामाबाद में इलेक्शन कमीशन ॿाहिरां पीटीआई कारकुननि एहतजाज कयो आहे। पुलिस पीटीआई एमएनए साले मोहम्मद जे गार्ड खे गिरफ़्तार कयो आहे। अवां खे अपडेट कयूं पिया गार्ड पारां फायरिंग कई वई, जंहिं ते गार्ड खे गिरफ़्तार कयो वियो। पुलिस एमएनए ऐं संदसि गार्ड खे हिरासत में वठी छॾियो। पीटीआई जे कारकुननि लाहौर समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में एहतजाज कया आहिनि। कराची में भी पीटीआई जा कारकुन रस्तनि ते अची विया। इस्लामाबाद पुलिस पीटीआई एमएनए ऐं संदसि गार्ड खे हिरासत में वठी छॾियो आहे। पीटीआई जे कारकुननि लाहौर समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में एहतजाज कयो आहे। कराची में भी पीटीआई जा कारकुन रस्तनि ते निकिरी आया आहिनि। इमरान ख़ान जे नाअहलीअ खां पोइ इस्लामाबाद में इलेक्शन कमीशन ॿाहिरां पीटीआई कारकुननि एहतजाज कयो आहे। इस्लामाबाद पुलिस ते पीटीआई एमएनए फायरिंग भी कई। इन जा तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे केटी न्यूज़ रिपोर्टर इब्राहिम कुंबर। जी इब्राहिम, अपडेट कजो। जी बिल्कुल इलेक्शन कमीशन जे तरफ़ां फ़ैसिलो अचण खां पोइ ॿाहिरि जेके तहरीक इंसाफ़ जा कारकुन गॾु थिया हुआ उन्हनि सख़्तु एहतिजाज कयो। उन्हनि कारकुननि में साले मोहम्मद साले एमएनए तहरीक इंसाफ़ जो उन सां गॾु जेको केपीके पुलिस जो गार्ड हो उन फायरिंग शुरू करे ॾिनी। उन बैदि उते जेको सो माण्हुनि में भाॼ पइजी वई ऐं कुझु देरि बाद कारकुन ॿीहर जेके से गॾु थी विया। पुलिस एहलकारनि सां उहे अटकंदा रहिया। इस्लामाबाद रावलपिंडी जी जेका हद आहे फैज़ाबाद उते हिन वक़्तु धरणो जारी आहे। कारकुननि जो एहतजाज जारी आहे। उते ते टायरनि खे बाहियूं ॾेई एहतजाज कयो पियो वञे। इलेक्शन कमीशन जे ख़िलाफ़ नारा हणा पिया वञनि। उहे जेके से कारकुन इस्लामाबाद अचण जी कोशिशि कनि पर इस्लामाबाद पुलिस उते कड़ो चाढ़े छॾियो आहे। हिन वक़्तु रावलपिंडी खां इस्लामाबाद ईंदड़ ट्रैफ़िक बंदि आहे ऐं शाहराह जेका असां हाईवे जेका आहे उन ते इंतिहाई जिगियूं कतारूं गाॾियुनि जूं आहिनि। कारकुननि ऐं पीटीआई कारकुननि पुलिस में चक्रियूं पिणु जारी आहिनि। जी इब्राहिम कुंबर, तफ़सील ॿुधाइण लाइ महिरबानी। अवां खे ॿुधायूं पिया इस्लामाबाद पुलिस ते पीटीआई एमएनए साले मोहम्मद जे गार्ड फायरिंग कई, जंहिंखे गिरफ़्तार कयो वियो आहे। इस्लामाबाद पुलिस पीटीआई एमएनए ऐं संदसि गार्ड खे हिरासत में वठी छॾियो। इन जा अपडेट्स मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे केटी न्यूज़ रिपोर्टर गुलाम रसूल कुंबर। जी गुलाम रसूल। जी पीटीआई के चेयरमैन इमरान खान जी नाअहली वारे जेको फ़ैसिलो आहे उन फ़ैसिले ख़िलाफ़ पीटीआई जा कारकुन जेके आहिनि उहे रस्तनि ते अची विया आहिनि। पीटीआई जी क़यादत जे ॾिनल सॾ जे मोट में इस्लामाबाद में मुख़्तलिफ़ हंधनि ते एहतजाज जो सिलसिलो शुरू थी चुको आहे। इन सिलसिले में बाराको वारे इलाइक़े में अठाल चौक ते वॾी तादाद में कारकुन गॾु थिया आहिनि, जिन मुख्य रोड जेको आहे बंदि करे छॾियो आहे, जंहिंजे नतीजे में मरीदा वेंदड़ जेका ट्रैफ़िक आहे उहा मुकमल तौर बंदि थी वई आहे। बाराको हिन वक़्तु मुकमल तौर बंदि थियणु शुरू थियो आहे। साॻे वक़्तु रावलपिंडी में फैज़ाबाद वारे हंध ते पीटीआई जा कारकुन वॾे तादाद में गॾु थी विया आहिनि। उहे मुसलसल नारेबाज़ी करे रहिया आहिनि। साॻे वक़्त ते एक्सप्रेस वे चौक जेको आहे एक्सप्रेस वे ते बि हंध हंध ते पीटीआई जा कारकुन जेके आहिनि उहे एहतजाज करे रहिया आहिनि। टायर साड़िया पिया वञनि ऐं ट्रैफ़िक जेका आहे उहा मुख़्तलिफ़ हंधनि ते मुअतल थी वई आहे। ॿिए पासे इस्लामाबाद में सिक्योरिटी इंतिहाई सख़्तु कई वई आहे। डी चौक ऐं उन सां गॾोगॾु जेके शाहराह दस्तूर जा मुख़्तलिफ़ रस्ता आहिनि उन्हनि खे शाहराह दस्तूर ॾांहुं ईंदड़ जेके रस्ता आहिनि उन्हनि खे मुकमल तौर ते बंदि कयो पियो वञे त जीअं को अणवणंदड़ वाक़ियो पेश न अचे। इन हवाले सां सिक्योरिटी जेका सख़्तु कई वई आहे। इस्लामाबाद पुलिस जी इज़ाफ़ी नफ़री जेका आहे उहा रेड ज़ोन पहुचाई पई वञे। गुलाम रसूल कुंबर, तफ़सील ॿुधाइण लाइ महिरबानी। नाज़रीन, अवां खे ॿुधायूं पिया इस्लामाबाद सां गॾोगॾु लाहौर में बि पीटीआई जा कारकुन रोडनि ते निकिरी आया आहिनि। एहतजाज कयो पियो वञे। इमरान खान जे नाअहलीअ ख़िलाफ़ कारकुन रोडनि ते अची विया आहिनि। इस्लामाबाद पुलिस ते पीटीआई एमएनए साले मोहम्मद जे गार्ड फायरिंग कई आहे। पीटीआई एमएनए समेत संदसि गार्ड खे बि हिरासत में पुलिस वठी छॾियो आहे। ख़बर अवां सां शेयर कयूं पिया
इमरान ख़ान खे नाअहल करार ॾियण ख़िलाफ़ कारकुन रोडनि ते निकिरी आया आहिनि। एहतजाज जो सिलसिलो जारी आहे। इस्लामाबाद, लाहौर ऐं कराची में हिन वक़्तु एहतजाज कयो पियो वञे।